सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ 24। अमन पासे वारी टेबल ते ॾिठो जेको ॿियो कपल वेठो हो। उहो ॾाढो प्रेम सां हिकदमि लॻी करे वेठा हुआ। अंग्रेज हुआ, ज़ाहिर सी बात आहे, उन्हनि जी लाइफ त हिकदमि ओपन हूंदी आहे। ॿई ॾाढो प्यार सां हिक ॿिए सां चिपकियल वेठा हुआ। पोइ सम्झो त आयशा थोरी झटि जेको चुप सां ख़ामोश वेठी हुई, उन कपलनि खे ॾिसी करे उनखे बि फील थियो हूंदो कि मुंहिंजी जोड़ीअ में कहिड़ी कमी आहे। शायदि इहे सवाल हिनखे सताईंदा हूंदा ऐं बिल्कुलु पंहिंजी सुध बुध खोए करे सिधे सिधे हले पई ऐं मूंसां टकराइजी वई। अमन ज्यादा न सोचो, उतां खां निकिरी करे पंहिंजी कंपनी में वञी पहुतो। पर इहे ॻाल्हियूं हुनजे दिमाग़ में थोरी झटि लाइ हलंदियूं रहियूं। वक़्तु गुज़रियो। चवंदा आहिनि दुनिया वॾी बि आहे नंढी बि आहे, पर जिते जंहिंखे मिलणो आहे न त उनजे लाइ दुनिया थोरी सी नंढी थी वेंदी आहे। कुझु वक़्तु बीतियो। अमन पंहिंजे दोस्तनि सां ॿाहिरि होटल में वियो हो। उते सभु दोस्त काफ़ी इंजॉय करे रहिया हुआ। अचानक सां हिन जी नज़र साम्हूं 4-5 छोकिरियूं पंहिंजे लिखे वेठियूं हुयूं। उते आयशा खे ॾिठो। आयशा पंहिंजी साहेड़ियुनि सां वेठी हुई। उनखे एतिरो ख़्याल बि न हुयो कि मां किथे आहियां छा। हू पंहिंजी ग्रुप सां आराम सां वेठी हुई। अचानक सां उहे सभु पंहिंजी कार में वञण लॻियूं। ही दोस्त बि अलॻि सां पंहिंजी कार में वापसि घर ॾांहुं वञण लॻा। इंजॉय कयो सभिनी, मस्ती कंदे कंदे सभु दोस्त कार में वञण लॻा। छोकिरियुनि जी कार 10 मिंट अॻु में निकिती हुई। थोरो अॻिते हली उन्हनि जी कार ख़राब थी वई। ही सभु दोस्त बि पंहिंजे लिखे सभु अलॻि अलॻि कार में निकिरी विया हुआ। अमन सिर्फ़ु अकेलो हुयो। रस्ते ते सभिनी छोकिरियूं ॿाहिरि निकिरी करे हेल्प घुरण जे करे ॿाहिरि निकिरी बीठियूं। अमन बि गाॾीअ खे रोकियो, पर उनखे एतिरो ख़्यालु कोन हो त इन छोकिरियुनि में आयशा बि गॾु आहे। उन्हनि सभिनी मदद घुरी। अमन खां पुछो, आप इंडियन हो? चयो हा। आयशा कार जे अंदरि वेठी हुई, ॿाहिरि निकिती। सिधो अमन जो ध्यानु आयशा में वियो। हिकदमि उन ॾे नज़र हली वई ऐं 2 मिंटनि लाइ गुमसुम थी वियो उन में। पर आयशा खे एतिरो ख़्यालु कोन हुयो कि जंहिंसां मां टकरजी हुअमि ही उहो ई इंसानु आहे। अचानक मां उन हिकु छोकिरीअ चयो, आयशा अब बाहर आ गई हो तो हम लिफ्ट ले रहे हैं, उसमें ही चलते हैं, चलो। गाड़ी वापस से कोई आके लेके जाएगा। तॾहिं अमन खे हल्की सी मुश्क निकिती। ओह, इन जो नालो आयशा आहे। केतिरो न सुठो नालो आहे। पर पंहिंजे दिलि खे अंदरि ई अंदरि रोके छॾियो। मूंखे अहिड़ा वीचार न करणु घुरिजनि। हीअ त कंहिंजी अमानत आहे न। पंहिंजी सोच खे रोके उन्हनि चइनी ॼणनि खे लिफ्ट ॾिनी ऐं उन्हनि खे पंहिंजे जॻह ते पहुचायो।